रानीपुर में हिकिड़ो वाक़ियो थियो आहे। असीं उन जी भरपूर मुसम्मत था कयूं। जे बि कयो आहे उनखे करार वाकई सज़ा मिलणु खपे। पाकिस्तान इस्लामी जमहूरियत पाकिस्तान कानून ठहियल आहे, दस्तूर आहे, आईन आहे, पाकिस्तान पैनल कोड आहे। उन में ॾिसो त कातिल जी ज़ानी जी कहिड़ी सज़ा आहे, उनखे बिल्कुलु सज़ा ॾियो। असां उन सां गॾु कॾहिं बि उन जी हिमायत न कंदासीं। जंहिं अहिड़ो कुथो फेल कयो आहे उनखे सज़ा मिलणु खपे। पर हिकिड़े ॾोहारी जे आड़ में सभिनी पीरनि ते लानत, सभिनी दरगाहुनि ते लानत। ओ लानत विझण वारा पीरनि जे दरगाहुनि ते लानत कोन, सभिनी लानत तुंहिंजे मथां। तूं छा सम्झो आहे त पीरनि जूं दरगाहूं तुंहिंजे भौंकण सां बंदि थी वेंदियूं? तो जहिड़ा कई आया, कई भौंकी विया, पर हे अल्लाह वारनि जा आस्थाना आबाद आहिनि, क़यामत ताईं आबाद रहंदा। ये दरगाहूं इस्लाम जा किला आहिनि, पर जेकॾहिं उन्हनि जे मसनदुनि ते वेठल या उन्हनि जे कातिल ते वेठल अगरि को गुनाह करे थो त उन गुनहगार खे गुनाह चइबो। अल्लाह जे वलीअनि जे आस्थाननि खे मलामत करणु बि शरीयत में जाइज़ कोन्हे। बैतुल्लाह जो घर आहे न, जो काबो अल्लाह जो घर आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां पोइ जेको 600 साल जो ज़मानो गुज़रियो, को नबी न आयो। इन काबे जे अंदरि 370 बुत रखिया विया हुआ, बुतनि जी पूजा थींदी हुई। हाणे को चवे त काबे में बुतनि जी पूजा थी, काबे ते लानत विझो, चओ अस्तग़फिरुल्लाह। जेकॾहिं उन मुशरिकनि जो अमल कयो, गुनहगारनि अमल कयो, त उन्हनि गुनहगारनि खे जल्दो सॾिबो, न कि अल्लाह जे घर काबे खे मलामत न कबी। अल्लाह जो घर त पाक जाइ आहे, ग़लती करण वारा ख़ुदि ग़लत आहिनि, अल्लाह जे घर जो को बि ॾोह कोन्हे। खुदा जो कसम आहे, हज़रत पीर साईं रोज़े भरी रहमतुल्लाह अलैह दरगाह शरीफ किंगरी वाला पीर बोट शरीफ लखे माण्हुनि खे सुधारियो, लखे माण्हुनि खे चोर, ज़ानी, शराबी, बेदीन, बदअमाल, बदकिरदार इन आस्थाने ते अची नेक सालिह सबोरा बणजी विया। हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह सरवर नूह जी 9 लख जी कोतड़ी आहे। लारी शरीफ सुल्तानुल औलिया हज़रत सुल्तानुल औलिया ख्वाजा मोहम्मद समा रहमतुल्लाह अलैह जे लखन किरमन के फैज़ ॾिनो। अरब में अजम में उन्हनि जा शागिर्द हुआ, उन्हनि जा तालिब हुआ, उन्हनि वटि इल्म पिरायो, रूहानियत पिरायो। जेके ग़लत आहिनि तंहिंखे ग़लत चइबो, जेके सही आहिनि उनखे सही चइबो। हिकिड़ो माण्हू पियो फेसबुक में मूं ॾिठोमांसि, उन में लिखियो अथसि त पीर खे उल्टो कयो त थींदो रेप। माना हर पीर रेप करण वारा आहिनि। तुंहिंजी सोच ऐं पुट उल्टी आहे, तुंहिंजो अकुल ऊंधो आहे, तूं हर शइ खे ऊंधो ॾिसंदो आहीं, तूं सिधो ॾिस त पीर छा के सरबो आहे। पीर सिंधी जो लफ़्ज़ न आहे, पीर फारसी जो लफ़्ज़ आहे। पीर जी माना आहे कोढ़ो, पुराणो, वॾी उमिरि वारो। पीर त तुंहिंजो पीर आहे। तुंहिंजो पीर बि रेप कंदो हुयो, बेशरम। तुंहिंजो ॾाढो बि रेप कंदो हुयो, तूं पीर खे रेप करण वारो तूं चवीं। तुंहिंजी